सरासरी बराबरी असी गुरु था एतरी, सरासरी बराबरी असी गुरु था एतरी, आज़ाद फ़र्द जेतरी, आज़ाद फ़र्द जेतरी। औरत आज़ादी मार्च हैदराबाद में 8 मार्च औरतन जे आलमी दिहाड़े ते शहबाज बिल्डिंग का प्रेस क्लब हैदराबाद ताईं ही औरत आज़ादी मार्च है। औरत जी मज़ाहिमत जो मार्च है, ही औरत जे जशन जो मार्च है, ही औरत जे जिदोजहद के ख़राज पेश करण जो मार्च है, ही औरत सां थींदड़ वार्ताउनि जो मार्च है, ही औरतन जी जिदोजहद जे ख़राज जो उहो मार्च है जंहिंमें ॿाराड़ी जे औरतन खां वेंदे, हारियाणियुनि खां वेंदे, मज़दूरनि खां वेंदे हिते तालीमी इदारनि जे शागिर्दारनि ताईं, प्रोफेशनल नौकरी कंदड़ औरतुनि ताईं इन ॾींहं ते सभु औरतूं गॾु थी हिक ई आवाज़, हिक ई नारे सां हैदराबाद प्रेस क्लब आॾो जमा थियनि थियूं ऐं उहो दुनिया खां, हिन समाज खां हिकिड़ो मुतालबो कनि थियूं। उहो कहिड़ो मुतालबो आहे, उहो कहिड़ो नारो आहे, उहो नारो जेको अॼु सिंध जी हर औरत जो नारो आहे त सरासरी बराबरी असीं गुरू था एतरी, सरासरी बराबरी असीं गुरू था एतरी, आज़ाद फ़र्द जेतरी, आज़ाद फ़र्द जेतरी। उहा आज़ादी जेका हिकिड़े फ़र्द जेतिरी हुजे, उहा आज़ादी जेका के आज़ाद क़ौम जेतिरी हुजे, उहा आज़ादी जेका के आज़ाद रूह लाइ घुरिजी सघिजे थी। ही औरत मार्च हुन आज़ादी जी घुर करे थो, ही औरत मार्च असांजी माशी आज़ादी जी घुर करे थो, ही औरत मार्च समाजी इंसाफ़ जी घुर करे थो, ही औरत मार्च औरतनि जी रीतनि रस्मनि खां आज़ादी जी घुर करे थो, ही औरत मार्च कारोकारी खां आज़ादी जी घुर करे थो, ही औरत मार्च आज़ादी, उहा आज़ादी जेका तालीमी इदारनि में हैरासमेंट जे ख़ौफ़ खां सवाइ असांजे शागिर्दारनि खे तालीमी इदारनि में हासिलु हुजे, ही औरत मार्च उन आज़ादी जी घुर करे थो। सो ही औरत मार्च उन्हनि सभिनी जे नाले जेके औरतनि जी जिदोजहद जो परचम खणी अॻिते निकितियूं, ही औरत मार्च उन्हनि सभिनी औरतनि जे नाले जेके इज़त जे नाव में कारियूं करे मारियूं वियूं, ही औरत मार्च उन्हनि सभिनी शागिर्दारनि जे नाले जेके तालीम हासिलु करण लाइ तालीमी इदारनि में वियूं, वरी उन्हनि जा थधा जिस्म ऐं लाश वापसि आया। ही औरत मार्च उन्हनि सभिनी औरतनि ऐं सभिनी छोकिरियुनि ऐं सभिनी शागिर्दारनि जे नाले जेके घर खां ॿाहिरि तालीम जे लाइ, घर खां ॿाहिरि पंहिंजे माशी गुज़र सफ़र लाइ निकिरनि थियूं, पर विख विख ते ऐं कदम कदम ते खेनि हैरासमेंट जो खे मुंहुं ॾियणो पए थो। सो अचो औरतनि जी हिन जिदोजहद में शरीक थियो। असां सम्झूं था औरत जे सघारे थियण खां सवाइ को समाज सघारो नथो थी सघे। सघारी औरत सघारे समाज जो बुनियादु आहे, तंहिंजे करे उन सघारे समाज जो बुनियादु विझण लाइ अचो त गॾिजी औरत आज़ादी मार्च में शहबाज बिल्डिंग खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं इहो ई आज़ादी जो नारो हणंदे गॾु थियूं, जशन मल्हायूं, मज़ाहिमत कयूं ऐं उहो आज़ादी जो नारो आहे सरासरी बराबरी असीं गुरू था एतरी, आज़ाद फ़र्द जेतरी, आज़ाद फ़र्द जेतरी।